वठी हर हर जन्म वरबो मिठा मेहरान में मिलबो ख़त्म हूंदा थी वेंदी चिटी चांडरान में मिलबो। असीं हींअर मौजूदु आहियूं रैसा जी मेलखण बुरड़ो जी जेको आहे सो बैठक ते। असां सां गुलशन अदीद मां आयल असांजो पिरी प्यारो भाउ माइट मुमताज़ अली बुरड़ो ऐं हेॾां असां रईस हाजी मेल खान बुरड़ो जो फर्जन साईं अब्दुल गफ़ार बुरड़ो साईं जन हींअर टूर करे माशाल्लाह मोटी आया आहिनि ऑल पाकिस्तान टूर। तमामु दिलि ख़ुशी थी भाउ घुमी आयो असांजो ख़ैर ख़ैरियत सां वरी वापसी आयो। भाउ मोहम्मद खान DMC अयूब ॻोठ वारो ऐं हेॾां असांजो भाउ मोहसिन जेको आहे मोहम्मद खान पिपरी वारो ऐं हेॾो असांजो नंढड़ो दोस्त बि मौजूदु आहे। सो आख़िरी में हिकिड़ो शेर सिंध धरती जे जेको आहे चवंदुसि त सिंध जा आशिक़ आहियूं ऐं सिंध जा पुजारी आहियूं। सो आहियूं जे धरती सां करणु ॾोह आहे त पोइ हा असां ॾोहारी आहियूं, पोइ हा असां ॾोहारी आहियूं। जी लतीफ़।